मिस्टर मोदी स्वागत है तव्हांजो उल्हासनगर में। अॼु मोदी जी तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा कि तव्हां पंहिंजे हाज़मे जो ख़्यालु कीअं रखी सघंदा आहियो। जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे असां सिंधी खाइण पीअण जा हिकु नंबर हूंदा आहियूं, त ॾिसूं असां पंहिंजे पेट जो ख़्यालु कीअं रखी सघंदा आहियूं। मोदी जी छा चवणु चाहींदो तव्हां? मित्रो, हथ में रोटी खाओ पहिरों, चमचे सां न खाओ, हथ में खणी करे खाइण सिखो रोटी पहिरों। मिस्टर मोदी रोटी खाइण खां पोइ छा कजे? मित्रो, एतिरी हाजमोलाई दॿी ईंदी अथव 20-25 रुपए में, एतिरी दॿी उहा वठी करे रखो पाण वटि ऐं रोटी खां पोइ 2 गोरियूं खणो, ॾिसो तव्हां पेट कीअं साफ़ थो थी वञे। दोस्तो, मां सची चवां तव्हांखे, मां उल्हासनगर में जॾहिं खायो आहियां न, मां सिर्फ़ु रोटी थो खावां ऐं हितां जी रोटी एॾी मस्तु आहे बसि चई बसि कर। इन करे मां तव्हांखे सलाह थो ॾियां कि हाजमोलाई गोरी रखो पाण वटि। हा सची चयव, असांजे उल्हासनगर रोटी आहे एॾी मस्तु कि केरु पाण खे रोके न सघंदो। छा आहे, रोटी जाम सुठी आहे, पर असांजे हाज़मे में बि ख़्यालु रखणो आहे न असांखे। मोदी जी तव्हांखे सभिनी खां वधीक छा सुठो लॻो रोटीअ में? मूंखे सॼे उल्हासनगर में GST वणी, गुआर, सिंगियूं ऐं तूरियूं। मोदी जी हे वाटूमल अथव, हे तव्हां खां कुझु सलाह वठण आयो आहे पंहिंजे हाज़मे खे सुधारण लाइ। मोदी जी, तव्हां जीअं चयव कि रोटीअ खां पोइ हाजमोला खा, मां हाजमोला खाई करे उन खां मां जीअं सुम्हंदो आहियां न रोटी खाई करे, मुंहिंजे हां ते रोटी तरी पवंदी आहे, मुंहिंजो जाम हां मुंझंदो आहे, मूंखे उल्टी वांगुरु लॻंदो आहे। उन लाइ मां छा करे सघंदो आहियां, तव्हां ॿुधायो। मिठा, पहिरों त तूं रोटी खाई करे सुम्ह न, ऐं जीअं तूं रोटी खाएं थो हेॾे होॾे कलाक खनि चकर ॾे न। सही आहे, सुम्हो न रोटी खाई करे। मिठा, सिंधी जी का ख़ासियत अथई, उहो एतिरो पंधु बि न कंदा अथई, हर नंढी ॻाल्हि लाइ उनखे गाॾी खपे, हेॾे वञिणो आहे गाॾी खपे, गाॾी छो खपे, पंधु वञो न रोटी खाइण खां पोइ, हेॾे वञो त गाॾी खपे, हेॾे वञो त गाॾी खपे, पंधु करणु सिखो। सभु ॿुधो तव्हां सभु, रोटी खाइण खां पोइ पंधु करे ॾिसो, रोटी जाम जल्दी हज़म थींदव। जीअं रोटी खाओ था तव्हां निकिरो ऐं हिकु नंढो गोल मैदान जो चकर ॾियो। तव्हांजो मतिलबु आहे मां हाणे गाॾी घर में रखी करे मां पंधु घुमां? पोइ मिठा तुंहिंजी कब्ज़ी ठीकु न थींदे, तोखे पंधु बि न करिणो आहे, एक्सरसाइज़ बि न करणी आहे, जिम बि न करणी आहे। प्लीज़ मोदी जी प्लीज़ कुछ तो बुधायो सुनो बेचारे के, जाम परेशान लगो पे मुझे कब्जिया में। यार मिठा, मां तो बुधायोमांसि न, मां तो नंढी सलाह ॾिनीमांसि न, छा करे भाऊ, मां तव्हांखे नंढी सलाह ॾिनी, तव्हांखे नंढी सलाह ॾिनीमांव, पर तव्हां हर ॻाल्हि में न था कयो। मिस्टर मोदी, तव्हां सां जाम माण्हू मिलण आया अथव ऐं रोटी खणी आया अथव, हे ॾिसो लाइन लॻी पई अथव, दाल पकवान खणी करे ॾिसो, खणी आया अथव तव्हां लाइ। वञण खां पहिरियों मां तव्हां सभिनी खे सलाह थो ॾियणु चाहियां, ॿुधो सभु, ॾिसी करे रोटी न खाओ, हे खावां न खावां, जेको वणेव उहो खाओ। तव्हां सभु सिंधी आहियो, तव्हां खाइण में हिकु नंबर आहियो, ख़ाली बसि खाइण खां पोइ सुम्हो न। हलो, मूंखे बि हाणे आज्ञा ॾियो, जय झूलेलाल चओ, मां बि वञी दाल पकवान खावां, रोटी खावां मां बि। हलो, थैंक यू मोदी जी। अरे मुंहिंजे लाइ बि न उहा हाजमोलाई बोतल वठी अचे।